हशर थींदो न। इन करे असीं सम्झूं था त ही सिंध जा शहीद आहिनि ऐं हिननि शहीदनि जो क़त्ल माफ़ कोन थींदो। असां पुरअमन ऐं महज़ब माण्हू आहियूं। असांजो इहो मुतालबो आहे त फौरी तौर ते क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं धारी आबादकारी जेका हिते आहे उनखे बंदि कयो वञे ऐं हिते जेके बि धारिया माण्हू आहिनि उन्हनि जा होटल आहिनि, उन्हनि जा दुकान आहिनि, उन्हनि जा रेस्टोरेंट आहिनि, उन्हनि जा कारोबार आहिनि, सिंध जे हर गैरतमंद खे उन्हनि जो बाइकाट करणु खपे। छो त जॾहिं तव्हीं उन्हनि जो बाइकाट न कंदव त ही कारोबार न करे सघंदा। इन करे असांजो गॾियल तौर ते जदोजहद हुजणु खपे, गॾियल तौर ते असांजी मुनज़्ज़म हुजणु खपे। असीं सिंधी क़ौम हिकु आहियूं ऐं असीं पंहिंजे शहीदनि जा प्लान जेके आहिनि उहे हिननि खे हितां भॼाए कढंदासीं। छो त इहो ई आहे त असां क़ानूनी ऐं अख़लाक़ी तौर ते हिननि माण्हुनि खे हिते हाणे ॾिसणु नथा चाहियूं। रोज़ असीं नवां लाश खणणु नथा चाहियूं। ही त मुनज़्ज़िम ऑर्गेनाइज़ आहिनि। होटल वारो माण्हू उहो हथियार रखंदो आहे, होटल वारो माण्हू कारोबार कंदो आहे न। हिते सभु जेके माफ़ियाऊं आहिनि हीरोइन जो कारोबार कनि था ऐं ॿियो चर्स जो कारोबार कनि था, हथियार जो कारोबार कनि था। पुलिस इंतिज़ामिया ख़ामोश आहे, उहा उनजी चहेती बनियल आहे। इन करे असीं सम्झूं था त हिन सॼे वाक़िए में ही जेके बि धारिया माण्हू मुलविज़ आहिनि उन्हनि ते फौरी एक्शन कयो वञे ऐं सॼी सिंध मां धारियनि लाइ कानून साज़ी कई वञे। असांजे MPA असांजे MNA खे गुज़ारिश आहे त तव्हीं असेंबलीअ में वेठा आहियो ऐं सिंध जे मसइलनि लाइ आवाज़ु उथारियो ऐं उते कानून साज़ी पेश कयो त हिते जेके धारिया आहिनि, पंजाब में हींअर कानून आहे, पंजाब में न होटल वठी सघनि था न उते रहाइश इख्तियार करे सघनि था। जेको घरां भॼे थो, जेको घरां कावड़िजे थो, सिंध खे बैन अल-अक़वामी यतीम खानो थो सम्झे, उहो हिते अची मिल्कियत ख़रीद करे थो ऐं असांजी मिल्कियत ख़रीद करे असांखे पंहिंजा लाश ऐं क़बरुनि जा ॾे। हाणे असीं इहो क़तन बर्दाश्त कोन कंदासीं। इन करे सिंध जे माण्हुनि खे सिफ़बंदी करणु खपे। सिंध जे माण्हुनि खे सोचणु खपे त सॼणु केरु आहे, दुश्मन केरु आहे। जेसीं ताईं अव्हां तयन न कंदव, दुश्मन ऐं दोस्त जो तय न कंदव त ही हशर ऐं ही असां सां करबला थींदी रहंदी। जी असां